नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पंहिंजे बयान में चयो आहे त अॼु मौसमियात खाते तरफ़ा बरसात जी का बि अकथी न कई वई हुई। बरसातुनि बाबति सूबाई हुकूमतुनि ऐं लाॻापियल इदारनि खे आगाह करणु घुर्जे। बिल्कुल नाज़रीन, नासिर हुसैन शाह पारां मकानी इदारनि खे मुतहरिक करण जी हिदायत कई वई आहे। कराची में वाटर बोर्ड, DMCs ऐं KMC स्टाफ खे मुतहरिक कयो वियो आहे। बरसाती पाणी जे निकाल खे यकीनी बणायो वञे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त कचनि आबादियुनि, ज़बून हाल इमारतुनि ऐं नदी नालनि में चाढ़ ते नज़र रखी वञे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पंहिंजे बयान में चयो आहे त बरसाती पाणी जे निकाल खे यकीनी बणायो वञे। कचनि आबादियुनि, ज़बून हाल इमारतुनि ऐं नदी नालनि में चाढ़ ते नज़र रखी वञे।